अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठू अरवा बहाला बिन खरंटे बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन खरंटे चटाभेटी पार्ट नंबर 52। उन करे मिठू मग़रूर न थियणु तकबर न करणु घुरिजे कॾहिं बि। फ़िक्र बि तॾहिं जॾहिं सुरख़ुरू थिए कामयाब महिनत सां। उन करे चवंदा आहिनि फे सां फ़िक्र काफ़ सां किनायत, ये सां यादगिरी, रे सां रियाज़त करणु मोहबत सां। इन ई शनाख़त जे करे तुंहिंजो बि शनाख़ती कार्ड ठहियलु आहे। मुंहिंजो बि शनाख़ती कार्ड ते बुनियाद मुंहिंजे वालिद साहिब जो नालो लिखियलु आहे। ही जो अॼुकल्ह तक़रीबन ठहियल आहिनि शनाख़ती कार्ड सभिनी पोइ छोटो छंडी छो है करी छे करी वॾाई छाजे थो छाजे कर छाजे जाचे थो देवा थो मिले हाणे ॾिस पटो तुंहिंजो तूं इएं कम कीअं थींदा। थो मिले हाणे ॾिस पटो तुंहिंजो कोन इएं कम कीअं थींदा। लूह में अचो वाइदा अची पार अहिड़ी बाट तुंहिंजी जे ॿुधी ॻाल्हियूं तुंहिंजियूं एतबार करे वेठासीं। लभेई हाणे कोन थो कंहिंसां ॻाल्हि करियूं बाट तुंहिंजी। जे न पारणा हुई त ख़ुशीअ में अहिड़ा वाइदा छो थे कई। लोकनि साम्हूं केॾां वई इहा ज़बान तुंहिंजी। जे पुछासीं थकासीं तुंहिंजे लाइ असीं। लीका कढी लिकी वे इहा आहे हिमत तुंहिंजी। जेकर हाणे त जदीद दौर में आवाज़ ॿुधण में अचे थो ईअं सजण, लेकिन सम्झण में कोन थो आवाज़। घणई आवाज़नि घणनि में सम्झण में कोन थो आवाज़, घणनि में आवाज़ तुंहिंजी। जे मिठू वटि वरी अहिड़ियूं महिरबानियूं कर सजण साईं। लाटीअ ठही त टोण निभाए आहे या मोहबत तुंहिंजी। जेकर तूं अची ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते तोखे तमामु घणो यादि करियूं था सुहिणा सनम नून मीम। नमी न्याज़ निवड़त सां चवां थो बा झकर बाज़ारा। दिलि घुरिया मतिलब मिठूअ जा मक़सद सभु कम थियनि। आसव में ड पुॼाए मोहबत प्यार सां सुबुह शाम। उमेदूं आसराटों में घणा साहिब रब सतार। मौला मुरसल वास्ते कर संज सुकार। आलम जा दार मूंखे आसरो आहे तुंहिंजो। जे बेजा जफ़ा ॾे जान खे उन ते सद हैफ़। पोइ रॾे पघर रसकण खां अॻु में उजरत ॾिजे। जे एतिरो सताइण मां तोखे छा हासिलु थींदो। जेतिरो तो सतायो आहे मुंहिंजो कहिड़ो तोसां को सा ॾिसिया को संग संगारी को सम्झे तोखे भायुमि इएं
चाहियुमि ईअं भलायूं हुयूं भलोड़नि जो मिठू सेवा छोके ठाहे दिलो बि वठिबो आहे ॾिसी वाइसी मटा कचो न हुजे को भॻल न हुजे मटा ख़राबु न हुजे मुंहिंजा सनम